कुछ भी थे केॾो बि ज़ोर लाइनि त ठाहो असीं तेसीं ताईं न कंदासीं बाह में संग चटी नथो मिले सम्झां थो त मूं ख़िलाफ़ खॾ खोटी पियो वञे जेतिरी जिदोजहद हिन क़ौम लाइ कनि पिया न उनजो हिसो असां औरतुनि खे थियणो पवंदो पियो करीं पर चालान थी जेल हलिया विया आहिनि त असां ओसी ताईं माठ करे दूं जंहिंखे सज़ा नथी लॻी वञे। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। आख़िरकार अॻी किस्त में छा थींदो, छा फ़ैसिलो थींदो बि सही या न, ऐं रिव्यू कंदासीं ड्रामा सीरियल दुलाब। दोस्तों ॿुधाईंदो हलां तव्हांखे त ककर कोन मञींदो, ककर वॾो ज़िद्दी इंसान आहे। ककर इन ज़िद ते आहे त संग भाउ जेको आहे मूंखे ॾियनि चटी में त पोइ जेको आहे तव्हां फ़ैसिलो कजो ऐं उन्हनि खे रोके छॾंदो। ककर रहसन वारनि खे इहा शर्त मञाइजो ऐं इन शर्त ते हू बि वेंदा फ़ैसिले में। दोस्तों ये झिग झिग हलंदी रहंदी, तमामु जल्द ककर जे लाइ संग मिली वेंदो। सोढल जंहिंखे चाहींदो आहे उहो ककर जे लाइ संग मिलंदो। उहा वीडियो बि मां उदासिटी ते शेयर कई आहे जंहिंमें ककर संग भाउ में चटी में शादी करे उतां अचे थो। ॿी तरफ़ दोस्तों मंसूर खान DSP साहब मिलंदो, उन खे चवंदो तूं मुंहिंजे लाइ खॾु खोटे तूं मूंखे ख़बर पइजी चुकी आहे, लेकिन मां अहिड़ो कमु न आहे कयो। DSP सम्झंदो त मंसूर खान कमज़ोर थी वियो आहे, लेकिन मंसूर खान मैसेज ॾियणु वेंदो आहे उनखे ऐं उनखे प्रेशर ॾियणु वेंदो आहे। हर को पंहिंजी ग़लतफ़हमी में हूंदो आहे, लेकिन मंसूर खान इहो कोशिशि करे रहियो आहे त ॾिसां DSP केतिरे पाणी में आहे ऐं उनखे वार्न बि करे ईंदो आहे त मुड़ी वञ त भलो थी ऐं मूंसां हरो भरो मां पाण डिग्री हासिलु करे वेठो आहियां, न अटक त भलो थी। ऐं हू इन शइ ते परेशान बि थींदो आहे ऐं खिलंदो बि आहे। ॿी तरफ़ दोस्तों मंसूर खान जी माउ बि औरतुनि खे ॾाढो सम्झाईंदी आहे त असांखे बि कुझु न कुझु करिणो पवे। मर्द कोशिशि करे रहिया आहिनि त जहिड़ा ख़तमु थियनि, कुझु क़दम असां औरतुनि जो बि आहे। असां औरतूं चुल्ह ॿालण लाइ न आहियूं, असांखे कुझु न कुझु करिणो पवंदो। ऐं दोस्तों इहो सोढल क़ुर्बानी ॾींदो पंहिंजी सौट जी, इहा सौट जी मिलंदी ककर खे, ककर शादी कंदो ऐं अहिड़े हिसाब सां जो ठाह वञी बीहंदो। सोढल हार मञी वेठो आहे। ॿिए तरफ़ जेको आहे सोढल जो सौट पीरल कोशिशि कंदो त इहो कमु न कर, लेकिन सोढल न मञींदो, चवंदो हू त वञी जेल पुॻा मुराद वारा, छा अञा असां न मुड़ूं, अञा उन्हनि खे छा फांसी ॾियायूं, छा उन्हनि जे लाइ कुझु न कुझु असांखे क़दम खणणो आहे। तॾहिं मां इहो फ़ैसिलो क़बूलु कयां पियो। दोस्तों वीडियो पुॻो पुॼाणी त लाइक सब्सक्राइब शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।